अस्सलाम वालेकुम। अॼु असां लफ़्ज़नि मां जुमिला ठाहींदासीं सिंधीअ में। अल्लाह पाक असांखे पैदा कयो आहे। पैगंबर हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो आख़िरी पैगंबर आहे। ज़िंदगी अल्लाह साईं असांखे ज़िंदगी नेमत ॾिनी आहे। सच मां हमेशह सच ॻाल्हाईंदो आहियां। अदब असांखे वॾनि जो अदब करणु घुरिजे। स्कूल मां स्कूल में पढ़ंदो आहियां। उस्ताद असांखे पढ़ाईंदा आहिनि। रांदि मां रांदि खेॾंदो आहियां। ॻोठु मुंहिंजो ॻोठु ॾाढो सुठो आहे।